कंदकोट का खबर शामिल कंदा हलूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मरकज़ी सॾ ते डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर कंदकोट प्रेस क्लब आॾो सवें कारकुननि ज़िले सदर मीर गुल मोहम्मद खान जखराणी, जनरल सेक्रेटरी मीर इल्ताफ़ अहमद खोसो, गुल मोहम्मद खान जखराणी, कुर्बान अली बंगवार, गुलाम रसूल मीरानी, आफ़ताब डाल जखराणी, शबाना मलिक, ज़ाहिद हुसैन मीरानी, राजा बाबू ईसाणी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में वफ़ाक़ी हुकूमत जे नाइलाइक़ी ख़िलाफ़ एहतजाजी धरणो लॻायो। धरणे में सवें कारकुननि शिरकत कई, वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन्हीअ मौक़े ते अॻुवाणनि धरणे खे ख़िताब कंदे ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त न्याज़ी जी हुकूमत मुल्क अंदरि गैस बिजली बंदि करे महांगाई करे अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। ही नाइलाइक़ हुकूमत आहे जंहिं मुल्की मईशत खे तबाह करे अवाम खां ॿिनि वक़्तनि जी मानी बि खसे छॾी आहे। अवाम बुख बेरोज़गारी सबबि सख़्तु परेशान आहे। अवाम चाहे थी त उन्हीअ न्याज़ी हुकूमत जो ख़ात्मो थियणु घुरिजे। हक़ीक़त आहे जेसिताईं उन्हीअ हुकूमत जो ख़ात्मो न थींदो मुल्क तरक़ी न करे सघंदो। ग़रीब अवाम महांगाई जे अज़ाब हेठि रहंदी।